उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया, तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुआविया बिन अबी सुफियान रज़ियल्लाहु अन्हुमा बे हक़ ते आहिनि। अचो त अहादीस शरीफ़ा जी रोशनी में इन मसइले खे सम्झूं। मुस्लिम शरीफ़ हदीस नंबर 2458 जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे जेका हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तमरुक़ु मारिकतुन इंद फ़ुरक़तिन मिनल मुस्लिमीन यक़्तुलुहा औला ताइफ़तैन बिल हक़। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम चवण लॻा, मुंहिंजी उम्मत जूं जॾहिं ॿ जमातूं थींदियूं, इख़्तिलाफ़ थी पवंदो, इंद फ़ुरक़तिन मिनल मुस्लिमीन, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जमातुनि खे मुसलमान करार ॾिनो। पाण चवण लॻा त मुसलमाननि जो जॾहिं इख़्तिलाफ़ थींदो, सही बुख़ारी में तफ़सीली रिवायत मौजूदु आहे, इन मां मुराद हज़रत अली ऐं हज़रत मुआविया रज़ियल्लाहु जो इख़्तिलाफ़ आहे। पाण फरमाइण लॻा जॾहिं इख़्तिलाफ़ थी पवंदो, विचां टी जमात निकिरंदी। पाण फरमाइण लॻा त पोइ मुसलमान जी ॿिनि जमातुनि मां जेका जमात उन टी जमात सां विढ़ंदी, औल ताइफ़तैन बिल हक़, उहे हक़ ते वधीक आहिनि। इन मां मुराद हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु ऐं हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हुमा जूं जमातूं आहिनि। टी जमात जेका विचां निकिती उहा ख़ारिजियुनि जी जमात आहे। बुख़ारी शरीफ़ जी रिवायत जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे। अबू सईद रज़ियल्लाहु अन्हु पाण चए थो, ऐं गवाही ॾियां थो त हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु उन्हनि ख़ारिजियुनि सां जिहाद कयो, हुननि सां क़िताल कयो। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेका जमात ख़ारिजियुनि सां विढ़ंदी उहे हक़ ते वधीक आहिनि। माना साबित थियो हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु हज़रत मुआविया जे बनिस्बत हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जे मुक़ाबले में हक़ ते वधीक आहिनि, पर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु बे हक़ ते आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं कोन चयो जेको उन जे बरख़िलाफ़ हूंदो त उहे बातिल थियनि। पाण चवण लॻा न, बसि हक़ ते उहे वधीक आहिनि जेके ख़ारिजियुनि सां विढ़ंदा। साबित थियो त हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु बे हक़ ते आहिनि। ॿिए नंबर ते अहम तरीन ॻाल्हि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जमातुनि खे मुसलमाननि जी जमात करार ॾिनो आहे। हिन रिवायत फ़ैसिलो कयो जेका बिहारुल अनवार जे अंदरि बि मौजूदु आहे। तबा जदीद जिल्द नंबर 32 सफ़ो नंबर 349, तबा क़दीम जिल्द नंबर 32 सफ़ो नंबर 310, अल मुजलद असादिस अशर, यानी असांजे शीयन भाउरनि जी किताबनि जे अंदरि मौजूदु आहे। ऐं हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु बयान था कनि, फ़अशहदु अन्नी समिअतु हाज़ल हदीस मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अशहदु अन्न अली इब्न अबी तालिब क़ातलहुम व अना माहुम। हीअ रिवायत बुख़ारी शरीफ़ जे अंदरि मौजूदु आहे, हदीस नंबर 3610। फरमाईंदा त गवाही थो ॾियां त हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु उन्हनि ख़ारिजियुनि सां जंग कई, जिन जे बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुसलमान जी जेका जमात हक़ ते वधीक हूंदी उहा ख़ारिजियुनि सां विढ़ंदी। इन जो मिसाल तव्हां ई वठो, कमरे में हिकु ट्यूबलाइट लॻल आहे। कुझु माण्हू ट्यूबलाइट जे वेझो वेठा आहिनि ऐं कुझु माण्हू परे वेठा आहिनि, पर आहिनि ॿई रोशनीअ में। पोइ जेको वेझो वेठो आहे सो वधीक रोशनीअ में आहे, जेको परे आहे सो घटि रोशनीअ में आहे। ईअं इख़्तिलाफ़ात जी सूरत में हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु हज़रत अली जे बनिस्बत हक़ ते घटि आहिनि। अली रज़ियल्लाहु अन्हु 100% हक़ ते आहिनि ऐं हक़ जे बिल्कुलु वेझो आहिनि। जॾहिं त मुआविया रज़ियल्लाहु अन्हु वरदा अली रज़ियल्लाहु अन्हु जे मुक़ाबले में हक़ खां कुझु परे आहिनि, पर आहिनि हक़ जे अंदरि, हक़ खां ख़ारिज कोन्हे। ॿई जमातूं हक़ ते आहिनि। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जमातुनि खे हक़ ते करार ॾिनो आहे। जंहिं जमात खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हक़ ते करार ॾिनो, असांजे लाइ लाइक़ु कोन्हे, जाइज़ कोन्हे उन जमात जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।